सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायतुनि ते ट्रैफ़िक जे क़ानूननि जी भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वयूं। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी हिदायत ते रोड सेफ्टी कमेटीअ जे ट्रैफ़िक जे भञकड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वई। रस्तनि ते ओवरलोडिंग, ओवर स्पीडिंग ऐं गैर क़ानूनी कमर्शियल गाॾियुनि जे ख़िलाफ़ क्रैक डाउन कयो वियो, जॾहिं त 33 गाॾियुनि जी जांच कई वई। 20 गाॾियुनि खे चालान कयो वियो, 4 गाॾियूं तहवील में वरितियूं वयूं, जॾहिं त भञकड़ी कंदड़नि खां मजमूई तौर ते 1,01,400 रुपया ॾंड वसूल कयो वियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ट्रैफ़िक कानून जे भञकड़नि खे रोकण जे लाइ कमेटी समूरी सिंध में ओचितो चेकिंग करे रही आहे। हुन चयो त ट्रैफ़िक कानूननि जूं भञकड़ियूं इंसानी ज़िंदगियुनि लाइ ख़तरो बणिजी सघनि थियूं। सिंध सरकार सख़्त कार्रवाई करे रही आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ओवर स्पीडिंग, ओवरलोडिंग तोड़े अनफिट गाॾियुनि खे रोडनि ते बर्दाश्त न कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण हिदायत कई त समूरनि कमर्शियल गाॾियुनि जा ड्राइवर कानून जो एहतराम कनि। जेकी बि कानून जी भञकड़ी कंदा उन्हनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई थींदी। सिंध जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ट्रैफ़िक खे मुनज़्ज़म करणु, हादसनि जी रोकथाम ऐं रोड सेफ्टी कानूननि ते सख़्तीअ सां अमल कराइण लाइ लगातार कार्रवायूं जारी रहंदियूं।